कंबर में ॻोठाणनि वधंदड़ बदमनी ऐं पुलिस ख़िलाफ़ धरणो आयो आहे। ॻोठ अलाह ॾिनो चांडियो ऐं रावती जे रवासिन ट्रैक्टर टालियुनि ते चढ़ी बाईपास वटि अड़कणो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो नारेबाज़ी कई वई आहे। अवांखे अपडेट कयो त कंबर में ॻोठाणनि वधंदड़ बदमनी ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। ॻोठ अलाह ॾिनो चांडियो ऐं रावती जे रवासिन ट्रैक्टर टालियुनि ते चढ़ी बाईपास वटि लाड़काणे रोड ते धरणो आयो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे रही मंगी जी। रही मंगी तफ़सीली जो ॻोठ अलाह नो चांडियो ऐं ॻोठ रावती जे रवासिन वधंदड़ बदमनी ऐं पुलिस जी नाल ख़िलाफ़ ट्रैक्टर टालियुनि ते चढ़ी कंबर पहुची कंबर बाईपास रोड ते लाड़काणा रोड ते धरणो हणी रोड खे बंदि करे छॾियो आहे। जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीहजी वयूं आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि बहराम चांडियो, इमाम बख़्श चांडियो, सदाम हुसैन ऐं ॿियनि जो चवणु आहे त बदमनी सबबि घरनि खां निकिरणु मुश्किल बणियल आहे। हिननि चयो त 4 ॾींहंनि में 2 ॻोठाणनि दिलबर चांडियो ऐं सरताज चांडियो खां मोटरसाइकिलूं बि 2 मोटरसाइकिलूं फुर कयूं वयूं। मोबाइल सेट ऐं लखे रुपया फुर कया विया ऐं बर वक़्तु पुलिस खे इतलाह ॾिनो ऐं ॼाणायल हद जे थाणनि मई मकोल ऐं फतहया थाणे ते इतलाह ॾिनो, पर पुलिस का बि कार्रवाई न कई। NC बि दाख़िल कराई, पर पुलिस अगूर निंड सुतल आहे। जंहिं सबबि असां सख़्तु तकलीफ़ुनि में मुब्तला आहियूं, जॾहिं त पुलिस तरफ़ां जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई कई वञे। जंहिं सबबि ॾोहारी सरगर्म आहिनि ऐं असांजूं निंडूं फिटल आहिनि। हिननि चयो त अहिड़े अमल ख़िलाफ़ पुलिस जी नाल ऐं बदमनी ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे ऐं एहतिजाज खे 2 कलाक गुज़री विया आहिनि। रोड रस्ता बंदि कया आहिनि, पर को बि पुलिस अमलदार ॻाल्हियूं करे इंसाफ़ ॾियण लाइ तयारु न आहे, को बि मिलण लाइ तयारु न आहे। ऐं अहिड़ी तरह गुज़िरियल 2 कलाकनि खां रोड बंदि आहे ऐं रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीठल आहिनि। इंतिहाई मसरूफ़ रोड बंदि हुअण करे माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पए थो ऐं हिननि इहो ॻोठाणनि इहो मुतालबो कयो आहे। IG सिंध पुलिस खां, DIG लाड़काणा खां इहो मुतालबो कयो आहे त ॾोहारी वारदातुनि ते ज़ाब्तो आंदो वञे, अमन अमान बहाल कराए असांखे तकलीफ़ुनि खां बचाए वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ रही मंगी।